अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब्ब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्ब ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम।
ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व सादात उज़ाम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तो, सूरत बकरा जो इब्तिदाई आयतूं अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ। उन्हनि जो तर्जुमो मौके मुनासिबत जी ॻाल्हि इंशा अल्लाहुल अज़ीज़ तव्हां प्यारी जमात जे आॾो पेश कंदुसि। पर ही तव्हांजे मुल्क जो हिकिड़ो मूंखे अजीब रवाज नज़र आयो आहे। बिल्कुलु स्टेज जे साम्हूं हे बाज़ार खोले जेके वेठा आहिनि न, पाण बि कोन था ॿुधनि, ॿारनि जा झुम, माण्हुनि जा झुम, माण्हुनि जो सॼो जलसो फिटाए वेठा। असांजे मुल्क ते ईअं कोन थींदो आहे। इहो को तरीक़ो आहे त जिथे स्टेज जे साम्हूं वेही रहनि, इंतज़ामिया वारा उनखे महिरबानी करे तो उथारियो, ॿिए पासे काॾे साम्हूं अखियुनि ॾियारियो न हुजनि त पोइ मां ॻाल्हायां न त बराबरि करे वेठो वञा। अकुल खां कमु वठो। पहिरियां पहिरियां तव्हां वेहो अहिड़ी जॻह ते, असांजे मथे में साम्हूं वेठा आहियो। टोपियूं, खट मिठड़ा, अतुर, तस्बियूं, इश्तिहार, पकोड़ा, खाॼा, ये अॼु तव्हांखे जलसे में विकिणा तुख था भरो। पाण त न ॿुधनि पर ॿियनि खे बि न ॿुधण ॾियनि। शाबस वरी तव्हां इंतज़ाम वारनि खे हुजे, तव्हां वरी चवंदा हो साईं जी लाड़ जा माण्हू उत्तर जो ढगो एॾा होशियार आहियूं असां। माना असां लाड़े चा जेके उहे माण्हू जॾा आहिनि, तव्हांजा ढगा बि होशियार आहिनि। केरु सोचे तव्हांजा ढगा होशियार आहिनि? तव्हांजा माण्हू ई होशियार कोन्हनि, तव्हांजा ढगा किथां होशियार हूंदा? केतिरी ख़ल्क ॾिसो साम्हूं बीठी आहे रुॻो वापार जे चकर में। माशाअल्लाह वरी जेके वापार वारा सो उन्हनि जूं मूंखां बि वॾियूं ॾाढ़ियूं आहिनि। बेॾाढ़ियो को वे आहे न साईं, चवंदा जलसो थो फिटाए, पर ॾाढ़नि वारा पाण पिया फिटाइनि, काॾे वञूं असां? तव्हां ज़रूरु चवंदो त यार हे अलाए कहिड़े क़िस्म जो मौलवी आहे, हितां जा मौलवी त कोन हलींदा आहिनि, हे अलाए छो थो जले पियो।
बाबा हाणे तव्हांजी मर्ज़ी अलाए मां ग़लति आहियां अलाए सही आहियां, जे ग़लति आहियां त भला माफ़ कजो, सही आहे त पोइ थारियो न, हिकिड़ो त कमु कयो न। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे पढ़ो, ॾाढे सल्लल्लाहु। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, अलिफ लाम मीम। आलमन बुजुर्गन तफसीरन लिखियो आ, अल्लाह आलम बिमुरादिही। अलिफ लाम मीम जी माना ऐं मुराद छा आहे उन्ही खे वधीक अल्लाह से ॼाणे थो, ॿियो कंहिं खे ख़बर न आहे। तफ़सीरनि में ईअं ईंदो आहे तो कुरान पाक जॾहिं मुझे महबूब करीम ते नाज़िल थींदो हुयो त मक़ाम ख़ास जिथां जिब्रील अमीन अल्लाह तबारक व तआला जो कलाम खणी मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ईंदा हुआ त जिब्रील सगोरे के अल्लाह साईं जो कलाम में मिलंदो हुयो त उन सां गॾु उन अल्लाह जे कलाम जी तशरीह ऐं तफ़सीर भी मिलंदो हो। ही आयत खणी वञो, ही मूं अल्लाह जो कलाम आ ऐं हिन कलाम जो तफ़सीर तशरीह मसइला ही हल अवां वञी मुंहिंजे तरफ़ खां मुंहिंजे हबीब खे ॿुधायो। कॾहिं कॾहिं ईअं भी थींदो हो जो हज़रत जिब्रील अमीन पढ़ंदा हुआ, तिलावत कंदा हुआ अल्लाह जे कलाम जी, त उन सां गॾो गॾु मुंहिंजो सोणो नबी करीम भी गॾु पढ़ंदा वेंदा। मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि क़ुरान शरीफ़ जूं जंहिंजे मुंड में अहिड़ा अखर आहिनि, मिसाल जी अलिफ लाम मीम हा मीम स्वाद काफ नून अला हाज़ल क़ियास अलिफ लाम रा वगैरह वगैरह। इनके हुरूफ मुक़त्तआत चइबो आ। हर्फ हल पर ये जुदा जुदा करे पढ़बा आहिनि। अलिफ लाम ऐं मीम जेकॾहिं गॾे पढ़जे त आलम तव्हांजी मर्ज़ी, आलमो तव्हांजी मर्ज़ी, पर न इनके गॾे न पढ़बो, इनके अखर अखर करे धार धार करे पढ़बो। अलिफ धार लाम धार मीम धार। इन जे करे इनके हुरूफ मुक़त्तआत चयो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू जे मक़ाम ख़ास वटा हज़रत जिब्रील अमीन के अहिड़े क़िस्म जा हर्फ जॾहिं महबूबन करीमन ॾे पे मिलिया त जिब्रील अमीन इंतज़ार कयो त मूंखे ॿुधायो वेंदो त अल्फ मां मुराद छा आहे, लाम मां मुराद छा आहे, मीम मां मुराद छा आहे।
पर अल्लाह पाक जे तरफ खां को भी हिदायतनामो कोन मिलियो। बस इरशाद थियो तू यो खणी वञ अलिफ लाम मीम या हामीम खणी वञ, हामीम आइन सीन काफ खणी वञ, या सीन खणी वञ, ताहा खणी वञ। जिब्रील हैरत में आ। आखिर इहो महबूब के बुधाया जेकॾहिं मुखां सोने नबी करीम पुछी वरतो त अल्फ मां मुराद छा आहे, लाम मां मुराद छा आहे, मीम मां मुराद छा आहे, त मां छा ॿुधाईंदुसि। पर जिब्रील हुकुम जो बंदो आ। जीअं जो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अलिफ लाम मीम या इन्ही नमूने जा जेके भी हर्फ मुबारक हुआ खणी आया, तिलावत अची कयई अलिफ लाम मीम। अग में नबी पाक कुरान करीम जे आयत मिलण खां पोइ इंतजार कंदा हा त जिब्रील छा थो ॿुधाए। पर हिन भेरे ॻाल्हि ई निराली आ। जिब्रील चयो अलिफ लाम मीम। मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अलिम तो फज़हब। ऐ जिब्रील मुखे अगे ही मालूम आ, तू वापस हलियो वञ। नारे चुप। हाणे ही तू जोश कयो आ, तू मुखे ॻाल्हाइण ई कोन ॾींदे। छा थो चवे? आशिक़े रसूल चवण कंदा आहिनि बेचया न हूंदा आहिनि। हाणे चवाए थो बस कर। दोस्तो मुझे हबीब जिब्रील के जमल फरमायो आलिम तो फज़हब हल। मुखे खबर आ। जिब्रील दिल में पियो चवे सुभान अल्लाह, मुखे पैगाम आण वारे के खबर काने का साईं तो चवे तो मुखे गई खबर आ। अल्लाह ताला जो कलाम बेमाना ना है। अल्लाह ताला जो कलाम बेमकसद ना है। अल्लाह ताला जो कलाम अबस ना है, बेकार ना है। की हुन में हिकमतूं ऐं राज़ आहिनि। लाज़मी ॻाल्हि आ त अल्फ मां बि का मुराद हूंदी, लाम मां बि का मुराद हूंदी, त मीम मां बि का मुराद हूंदी। बिना मुराद जे अल्लाह ताला ये लफ्ज़ कोन मोकिलिया आहिनि। पर मुंहिंजा दोस्त विच ते जेको वसीलो ज़रियो जिब्रील हो, पैगाम आणींदो हो, पुॼाईंदो हो, अॼु उहो भी हैरान आ त विच में आण वारे खे भी ख़बर कान्हे का त मतलब छा आहे। पर मुंहिंजो ईमान आ त जंहिं अल्लाह पाक जो कलाम मोकिलियो उनखे ख़बर आहे। जेकॾहिं कंहिंजो न अक़ीदो थी पवे मआज़ अल्लाह त अल्फ लाम मीम जी माना नबी पाक खे भी मालूम कान ही त गुनाहगार थींदो, बद अक़ीदा थींदो, गुमराह थी वेंदो। इहो महबूब करीम ॾे अहिड़ी ॻाल्हि जी निस्बत थो करे जेका हक़ीक़त ते मबनी न आहे। अल्लाह जे हबीब ॾे अहिड़ी ॻाल्हि जी निस्बत कान कबी, बल्कि अल्लाह ताला जल जलालु अमन वालू बेहद फरमायो आ वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। मुझो नबी करीम मोमिनन खे हिकमत ऐं किताब सेखारण आयो आ। अदा जेको सिखियल न हूंदो उहो छा सेखारींदो। असांजो अक़ीदो ईमान आ त मुस्तफ़ा करीम खे अल्लाह ताला सब कुछ सेखारे छॾियो आ। इन जे करे सभिनी आलमन चयो आ त ज़ाहिरी माना अलिफ लाम मीम जी अल्लाह आलम बे मुरादी ही। इन जी मुराद खुदा जाने थो छा आहे। त
पर मुझा दोस्त कन दरवेशन वरी इए भी लिखियो आ त अल्लाह आलम मना वधिक ॼाणंदड़ आ, उन जो कलाम आ, पर जंहिं ॾे मोकिले थो उहो बि ॼाणे थो पियो उनखे। पंहिंजे पंहिंजे हिसाब सां इए मौलविन साहिबन आलमन में चयो आ बाबा अल्फ मा मुरादा अल्लाह, लाम मा मुरादा जिब्रील, मीम मा मुरादा हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त ही अल्लाह जो कलाम आ, जिब्रील खणी आयो आ, प्यारे पैगंबर करीम ॾे खणी पुॼायो तस। पर इहे सभु ॻाल्हियूं ज़न्नी आहिनि, ज़न्नी आहिनि, क़तई नाहिनि। क़तई इन जी माना इहा ई आ त कलाम इलाही आ, नबी करीम ॾे मोकिलियो वियो आ। अल्लाह पंहिंजे कलाम जो मालिक आ, पर जंहिं ॾे मोकिलियो वियो आ उन मुस्तफ़ा खे ख़बर आहे। अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में बेहद इरशाद फरमायो सूरतुर रहमान में, अर्रहमानु अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। रब रहमाना अल्लमल कुरान, जंहिं कुरान पढ़ायो सेखारियो, खलकल इंसान, जंहिं कामिल इंसान खे पैदा कयो, रुगो पैदा कोन कई, व अल्लमहुल बयान, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला अॻियनि पोयनि सभिनी जो इल्म पढ़ाए छॾियो। तफसीर तबरी वारे ऐं ॿियनि तफसीरनि काफ़ी बुज़ुर्गनि लिखियो आहे, ऐं अल्लमहु उलूमल अव्वलीन वल आखिरीन, या वरी ईअं लिखियो तो ना ऐं अल्लमहु मा कान व मा यकून। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु अॻियनि ऐं पोयनि जो, या जेको नबी करीम खां बज़ाहिर अॻ में थी गुज़री चुको हो, या जेको नबी पाक खां बाद में थी गुज़रंदो, सभ जो सभु अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे इल्म अता फरमायो आहे। पाण अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुसलमान आहियूं। तव्हांजो असांजो ताल्लुक अहले सुन्नत सां आहे, पर पाण अहले सुन्नत आहियूं, वल जमात कोन आहियूं। तव्हां परेशान थी विया हूंदो, या वल हाणे पैदा थी आहे, अॻे कान हुई, या वल जंहिं वण ते चढ़े तंहिंजी पाड़ ई पटे छॾे। असांजे मुल्क में इनखे असां चवंदा आहियूं बेपाड़ी, तव्हां लाइ छा चवंदासीं, वण वेड़ी। ॾाढे छो था ॻाल्हायो, जंहिं ते चढ़े सुकाए छॾेसि। इहा वल जेका आहे न वल, मां त हैरान आहियां, हेॾा ॾाढ़ पटका आलम सॾा आहिनि, जेको ॿार असांजे मदरसे में नहव मीर थो पढ़े, मुफ्ती भी कोने, मौलवी भी कोने, अलाह इब्तिदाई किताब सर्फ नहव जा पढ़े थो, उन्हीं के भी खबर आ त अहले सुन्नत वल जमाअत यो नहवी कानून में गलत आ, ग्रामर में गलत आ। हिन जे हेडन मौलवी खे ताजी मना पेशावर खां वठी कराची ताईं जटन जी जमात आ, जाहिलन जी जमात आ, जंहिंखे हिकिड़े सीगे जी ख़बर कान्हे का, उहे सुभाणे माण्हुनि जी कहिड़ी रहनुमाई कंदा। अहल सुन्नत वल जमात, इहो मुंहिंजा दोस्त तलफ़ुज़ ई ग़लत आ, हो अथव वल जमात, पाण आहियूं अहले सुन्नत व जमात। जेकॾहिं पर हरू भरो अल्फ लाम ॼण जो शौक़ आ त पोइ चओ अहलुल सुन्नत, पोइ सुन्नत जे मथां अल्फ लाम आणियो, पोइ तव्हां वल जमात चई सघो था। पर जंहिंखे सीगे जी ख़बर कान्हे का, मालूमात इब्तिदाई कान्हे का,
उहे मुंहिंजा प्यारा दोस्त जी माण्हुनि जी कहिड़ी आंख खुद गुमस्त किरा रहबरी कुनत जेको पाण खॾ में आ सो ॿियनि खे खॾ मां किथां कढंदो। त पाण सुन्नत जमायत जा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालु अमन वालहू हिन कायनात जो सब इल्म अता फरमायो। चओ बाबा सब इल्म ॾाढे चओ। हाणे वरी इतराज़ थी पवंदो इन ॻाल्हि ते त पोइ जे सब इल्म नबी पाक वटा वो इहो इल्म त नबी पाक जो अल्लाह जे इल्म सां बराबर थी वियो ऐं इन्ही बराबरी खे शिरक चइबो आहे। अल्लाह साईं वटि बि सब इल्म नबी साईं वटि बि सब इल्म भई बराबर थी विया। शिरक जो जहिड़ो त आहे इन्ही ॻाल्हि ते शिरक 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 पिया कनि। शिरक कोन्हे अदा इन्ही जे करे जो अल्लाह तबारक व तआला जो इल्म ला महदूद ऐं ज़ाती आहे। ऐं असां जेको चऊं था त दुनिया जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म इहो भली वारीअ जे दाणनि जेतिरो हुजे वणनि जे पननि जेतिरो हुजे मींहं जे बरसात जे कतरनि जेतिरो हुजे समुंड जे फुड़नि जेतिरो हुजे पर इहो पोइ बि महदूद आहे। ख़ुदा जो इल्म अञा ला महदूद आहे। बराबर थींदो ई कोन। बराबर तॾहिं छे शिरक तॾहिं थिए जॾहिं अल्लाह जे इल्म सां बराबरी कई वञे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे इल्म सां कंहिंजो बराबर कोन्हे। ऐं इहा बि सिधी ॻाल्हि आहे त अल्लाह ताला खे कंहिं ॿिए इल्म ॾिनो कोन्हे। ख़ुदा कंहिंखां वठण जो मोहताज कोन्हे। मुस्तफ़ा खे जो कुझु मिलियो आहे सो ख़ुदा वटां मिलियो आहे। तव्हां रोब में न अची वेंदा कयो इन्हनि जे में जो तव्हांखे चए बाबा शिरक था कयो इहो शिरक आहे नाजाइज़ आहे ग़लति आहे न। उनखे तव्हां ॿ अखर चई सघो था त अल्लाह तबारक व तआला ॾियण वारो आहे जेको ॾींदो आहे ऐं जंहिंखे ॾींदो आहे ॿियो वरी वठण वारो हूंदो आहे। ॾियण वारो ऐं वठण वारो भला न हूंदा हिक जहिड़ा न हूंदा हिक जहिड़ा न हूंदा। महबूब जी मशहूर हदीस आहे त पाण फरमान त अल यदुल उलिया जेको मथां हथ आहे खैरुम मिन सुफला उहो हथ हेठे खां भलो आहे। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मथो हथ हेठे खां भलो कीअं थियो इन जो मफ़हूम छा आहे। पाण फरमायो अथऊं त जंहिंमहिल ॾियण वारो ॾींदो आहे त उन जो हथ मथां हूंदो आहे। वठण वारो जंहिंमहिल वठंदो आहे त उन जो हथ ॻाल्हायो फारसी त मां कोन थो ॻाल्हायां। जेको ॾींदो आहे उन जो हथ चओ छा हूंदो आहे ऐं जेको वठंदो आहे हेठां हूंदो आहे। साईं फरमाइनि था मां इहा ॻाल्हि थो कयां त वठण वारे खां ॾियण वारो भलो आहे। वठण वारे खां ॾियण वारो भलो आहे। जेकॾहिं आम दुनिया में मुंहिंजा दोस्त वठण वारे खां ॾियण वारो भलो आहे आम मामलात में हुते त ख़ुदा ताला जी ॻाल्हि आहे ऐं महबूब करीम जी ॻाल्हि आहे। महबूब करीम वठण वारो आहे ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे। महबूब ओतिरो वरतो हेॾे ॾेहारियो महबूब ओतिरो वरतो चओ महबूब ॾाढे जेतिरो अल्लाह ॾिनो जेतिरो अल्लाह साईं महबूब ओतिरो वरतो जेतिरो अल्लाह पाक ॾिनो। पर ईअं कोन्हे त अल्लाह खे ॾियण खां पोइ हाणे कुझु कोन रहियो अञा बि ख़ुदा वटि सभु कुझु आहे।
महबूब के वो जो को मिलो वो महबूब के मिलो आ, लेकिन अल्लाह जे अता करण खां पो महबूब वट ओतरो ही आ जेतरो अल्लाह ॾिनो। अल्लाह वट अञा कुछ घणो आ। यो कन वहाबिन जो अल्लाह हूंदो जो थोरे घणे ॼण खां पो खुटियो थो पवे। असां सुन्नत जमायत जो अल्लाह खुटण वारो आहे ही कोन। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अम्मन वालू फरमायो अलिफ लाम मीम हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबरील के फरमाइल था अलिम तो फज़हब मुखे सब खबरातू हलो वल। अरे यो अकीदो यो धारियो तो हरूफ मुक़त्तआत जो भी नबी अब आवे हो वाकई सच्ची गाला लाड़ करण जा मानू जिद्दी हन चवणी केर नथो करे वेहन नथा। अब तहां भी वेहो यो तमरा वेहण जे बजा बुर गोरी पुठी ॾेई वञे थो पियो। बस मां हाणे तकीर खत्म तो क्या मुझो कलाक थी वियो आहे बस। न बाबा न न सालन खां पोइ आयो आहे को जवान आहे पोड़ो माण्हू आया भा कॾहिं घुरायो हुआ 2000 हाणे घणो आहे एड़ी तकड़ 2005 वरी 2015 कुछ तो साही पटियो एतरो तकड़ो तकड़ो न घुराईंदा क्यों थकजी न पो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत अब्बास तो चवे या रसूल अल्लाह मुखे खौफ थियो अल्लाह ज़िलज़िलो आयो आ। सुधर टोपी पाण त नथो ॿुधी पर हिनखे बि तो गुतू हणी ईअं न कर वेली मां वेड़ो भी आया। हजरत अब्बास तो चेसी मुखे भव थियो त अल्लाह ज़िलज़िलो आयो आ। अल्लाह ॿुधंदा हूं जेका क़यामत आई आ चंड्र हेॾे होॾे छो तो डोड़े फिकुर थी पियो पंहिंजो दिल में चई त भला पंहिंजो फिकुर त ठहियो भाइटियो त खणा वञी पंहिंजे भाइटे खे त खणा यतीम खे त खणा अधे जो पुटड़ो आ जंहिंखे ॾिसण आयो उहो त मूंसां कच्छ में हुजे। हजरत अब्बास तो चे के भला डोड़ी जो अचा अवां जे पीगे जे मथा पहुतुसे मां ॾिसी हैरान थी वियुसि अवां जी आंगुर निकतल हुई जाॾे पिया इशारो कयो चंड्रो ओॾे पियो डोड़े। चांद झुक जाता जिधर उंगली उठाते महद में क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। हेॾे यारो सवाल जो जवाब ॾियो उम्र घणी आहे साईं जी हाणे ऐसे मां वाइस ॿुधाइण आयो आहियां हाणे 2 मिंट कोन थिया ॿुधायो त मां त 6 महीना हाणे था वेठा सोचनि ॾंद खोटल त छा चऊं हे तव्हां मुंहिंजी तकीर यादि कंदव चओ बाबा 6 महीना जोर सां ॾाढे 6 महीने जो ॿार तव्हां मां को चवे मूंखे 6 महीने जी ॻाल्हि यादि आहे
6 सालनि वारी बि ॻाल्हि यादि कान्हे। महबूब करीम खे चई कि भला मां जॾहिं तव्हांजे मथां आयुसि, अव्हांजी आंगुर शरीफ़ ॿाहिरि ई जाॾे पे इशारो कयो, चंड ओॾे पे वियो। महबूबन खिली चयो चाचा मूंखे यादि आहे। हज़रत अब्बास तो चवे ओ मुझा प्यारा हबीब, तव्हां जो कुछ फरमायो मुखे बेतबारा, पर ज़ाहिर में त साईं जी उम्र 6 महीना हुई। उहा 6 महीने जी ॻाल्हि अव्हां खे कीअं यादि आ? पाण चवनि था चाचा 6 महीना उम्र जो नालो वा। 1 महीनो 2 महीना 3 महीना 4 महीना 5 महीना 6 महीना या उम्र आ। पर मूंखे ख़ुदा जी ज़ात जो कसम आ, जॾहिं मां अम्बड़ आमना जे पेट में हूंदो हुयुसि, अल्लाह जा मलाइक लोह महफूज़ ते तक़दीर जो कलम वहाईंदा हा। उहे कलम जा चिचराट मां अम्बड़ जे पेट में ॿुधंदोसि, उहे भी मुखे याद आहिनि। सभई चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अंधन अंधकार अदा सजन लदो सोझरो, प्यादा बनी पार प्या पर संभरिया की न सवार। पो मोहब्बत साण में हारो लधाऊ लतीफ चवे। हाणे मूंखे ॿुधा मुला खे चओ त कर लेखो नबी जे इल्म जो, खण कलम पेन पन्नो, कर लेखो मुस्तफा जे इल्म जो। तू जाहिल मुझे हबीब जे इल्म खे तोरींदो आ। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पूरी दुनिया में सभिनि खां वधीक आलिम जेकॾहिं को पैदा कयो त मुस्तफा जी ज़ात। खुदा खालिका मुस्तफा उन जो मखलूक आ, अल्लाह पैदा करण वारो आ, महबूब उन जो पैदा कयल आ। पर पंहिंजे महबूब खे खुदा ताला कामिल अकमल मुकम्मिल करे दुनिया में इल्म अता फरमाए रवाना फरमाया। मां तव्हां खां पुछां तो वाहू चनवारा, इन मोलुन खां पुछो त हे कुरान असांजो पुराणो किताब थी वियो आ, असांजा मसइला हल नथो करे या क़यामत ताईं असांजो कुरान में हल आहे? ॾाढे सुन था ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो आहे न। हर मसइलो चओ, हर मसइलो, दुनिया हुजे, वापार हुजे, तिजारत हुजे, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुआशरत हुजे, मामलात हुजे, अज़ीज़न सां कीअं उथिजे, बिरादर में कीअं कजे, पर दुनिया में नवा 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 मसइला पैदा पिया थींदा। हर ज़माने में भली नवा मसइला पैदा थियनि, पर जेकॾहिं को मसइलो पेश अची वियो त क़ुरान उन जो हल कंदो आहे न। पोइ यो कुरान समूरो मुस्तफा जे सीने में, ये चओ त जहान जो कायनात जो इल्म कुरान में। चओ कायनात जो इल्म, जोर सां, कायनात जो इल्म कुरान मुस्तफा जे। नतीजो छा निकतो? कायनात जो इल्म जड़ी कुरान में आ ऐं उहो कुरान मुस्तफा जे सीने में आ, त मञणो पवंदी त कायनात जो इल्म भी मुस्तफा जे सीने में आ। पो अल्फ हुजे, लाम हुजे, मीम हुजे, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुझे हबीब के तमाम इल्मन सां मुज़य्यन फरमायो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। और थोड़ो वक्त हलो, अल्लाह ताला फरमाए तो अलिफ लाम मीम। यो तव्हां ॿुधो अलिफ लाम मीम जे बारे में। अॻिते ज़ालिकल किताबो ला रैब फीह
अल्लाह ताला फरमाए त ही उहो किताब आ जंहिंमें कहीं बि कंहिं शक शुबहे जी गुंजाइश ई नाहे। इनमें कहीं बि शक जी ॿ मानाऊं आहिनि हिन जूं। पहिरीं त माना इहा आहे त कलामे इलाही हुजण जे बारे में कईं खे शक कोन्हे त को अल्लाह जो कलाम आहे या न आहे, कईं खे शक न आहे। अकुल ईमान वारे खे पक्का त हे अल्लाह जो कलाम आहे। इहो आहे ला रैब फीह, माना कलामे इलाही हुजण जे बारे में कईं खे शक न आहे। पोइ तव्हां चवंदो जॾहिं कईं खे शक न हो त पोइ काफ़र कीअं चवंदा हुआ त पंहिंजे तरफ़ां थो ठाहे अचे, हिन पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे। मुंहिंजा अदा महबूब खे चवंदा हुआ त तूं पंहिंजे तरफ़ां ठाहियो आहे, पाण थो ठाहे। पर पुठ वेहंदा हुआ आयतूं ॿुधी चवंदा हुआ त मुहम्मद करीम जेको कलाम पढ़े थो सो इंसान जो कलाम आहे ई कोन। छा चवंदा हुआ त इहो कलाम इंसानी कलाम नथो थी सघे, हिन जहिड़ो कलाम आहे कोन को। ही अल्लाह पाक जे तरफ़ खां महबूब ॾे आयो आहे। बाक़ी ज़ाहिर में ज़िद जे करे चवंदा हुआ न न तूं पाण थो ठाहे, कंहिं ॿिए तोखे पढ़। हुन जी दिलि चवंदी ही त मुस्तफ़ा करीम ते अल्लाह जो कलाम थो नाज़िल थिए। अल्लाह ताला उनखे चैलेंज फरमाई, इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिह। जेकॾहिं तव्हांखे शक आहे त न असांजे बंदे जे मथां याने रसूलुल्लाह जे मथां जेको अल्लाह पाक कलाम नाज़िल कयो आहे, इन में तव्हांखे शक आहे त अल्लाह जो कलाम नाज़िल कयल कोन्हे, पाण अरबी ॼाणे थो, पाण ठाहे थो ॿुधाए। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां बि अरब आहियो, अव्हांखे बि ॿोली ईंदी आहे, अव्हां बि भला हिकिड़ी सूरत त ठाहे ॾेखारियो। या कुरान करीम जी चैलेंज उन्हीं के 1400 साल गुजरिया, अज भी कुरान में मौजूद आ। कंहिं बि माण्हू इन चैलेंज जो जवाब कोन ॾिनो आहे। अल्लाह ताला चवे थो का सूरत था, इन्ना आतैना कल कौसर, नंढड़ी सूरत आहे। वसल्ले ले रब्बिक वनहर इन शानिअक हुवल अबतर, इहा बि सूरत आहे। भला एतिरी ठाहे ॾेखारियो। वॾा फसीह, वॾा बलीग, वॾा काबिल, वॾा होशियार, वॾा इल्म वारा अरब चवंदा पाण खे अरब हा, ॿियनि खे अजम चवंदा हुआ, अजम खे गूंगो मञींदा हुआ, अरब खे मुतकल्लिम मञींदा हुआ, चवंदा असां ई ॻाल्हाइण आहियूं, असां ई होशियार आहियूं। पर क़ुरान जे आॾो हथियार फिटा करे वेठा त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह ताला इहा ॻाल्हि कई त ला रैब फीह, कलाम इलाही हुजण में कंहिं खे शक न आहे। जेकॾहिं ज़ाहिरी तौर इनकार कंदा हुआ तो ज़ाहिरी इनकार ज़िद जे करे कंदा हुआ, पर दिल सां मञींदा हुआ। अहिड़ा कई वाक़िया अथव जीअं नबी पाक जो काफ़िर इनकार कंदा हुआ त पर पुठ वरी महबूब करीम खे अल्लाह जो नबी मञींदा हुआ। जीअं अल्लामा काज़ी अयाज़ रहमतुल्लाह अलैह अशिफा फी हुकूकिल मुस्तफ़ा में हिकिड़ी रिवायत आंदी आहे त जॾहिं बदर जी जंग लगी हुई, उन्ही जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मैदान जो काफ़रनि जाइज़ो पे वरितो त पंहिंजो लश्कर काथे बीहारियऊं। हेॾां वरी नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजे गुलामनि सां गॾिजी मैदान जो जाइज़ो पे वरितो त मुंहिंजा मुजाहिद काथे बीहंदा। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, इमाम उल अंबिया जे हथ मुबारक में असा शरीफ हुई। पाण मैदान के घुमदे घुमदे हिकिड़ी जगह ते नबी पाक लठ खोड़ी जमीन ते खोड़े, असहाबी जेको गॾु आहे उनखे निहारे फरमाइनि था अदा सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो।
वरी थोड़ो अॻिते हलिया पाण फरमाइनि था हिते उतबो मरदो, वरी थोड़ो अॻिते हलिया पाण फरमायूं हिते शेबो मरदो, हिते वलीद मरदो, हिते फलाणो मरदो। ओ साहबी चवे तो खुदा जो कसम आ बे दिहाड़े मुए मरदे ॾिठा, जाते जाते नबी पाक लठ मुबारक खोली ही खोड़ी ही उतां न इंच हेॾे थियो न हेॾे थियो, मुस्तफा जी ॻाल्हि सची थी। अबू जेल खां अखनस बिन शरीक पुछो आ, अल्लामा कादी अयाज़ इहा ॻाल्हि आंदी आ, बदर जे जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में अखनस बि काफर हो, पंहिंजे कबीले में मशहूर माण्हू हो, अबू जेल जो यार ऐं हुजाइतो हो। बस कयां चिट्ठी जो मतलब बाक़ी छा आहे, भला मतलब छा आहे चिट्ठी जो? हाली बाली कुछ कोन अथव, कहीं चिट्ठी जो जवाब कोन ॾींदुसि, मां जेको पाण सोचियो आहियां सो ॿुधाईंदुसि। मां को जलाल चांडियो आहियां जो तव्हां जूं फरमाइशूं पूरियूं कयां। फलाणो गानो ॿुधाए, फलाणो गानो ॿुधाए, उहे ॿियनि खे फरमाइशूं कजो, मां उहो ॿुधाईंदुसि जेको मां सोचे आयो आहियां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या। बाबा तंग त कोन थिया हो न, भला भला हथ मथे खणो जेको तंग थियो आहे सो हथ मथे खणे। मां चयो जेको तंग थियो आहे सो हथ मथे खणे, सबरी खणी हथ मथे आया। अड़े भुला ओहे जन महबूब न सुञातो, पाण किथे भुलियल आऊं। सुभान अल्लाह त चओ, असां किथे भुलिया आहियूं, पाण त महबूब सुञातो, महबूब जा बचड़ा सुञाता, महबूब जा असहाब सुञाता, महबूब जे उम्मत जा वली सुञाता। भुलिया उहे जन खे मुंहिंजे हबीब भुलियो सब बंबोर जो आर्य जाम पुठिया न हलियो। भुलिया उहे जन खे सोने नबी पाक जी ख़बर न आहे, पाण किथे भुला आहियूं, पाण तो सुन्नी आहियूं। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। वरी भी सल्लल्लाहु उन्हीं अखनस अबू जेल के बदर जे लड़ाई खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में चई हली आहे, तोसां पंहिंजे में ॻाल्हाइणो आहे, माण्हुनि जे मुंहं ते न। मां खां वठी पासे ते वञी बीहारियसि, जे अख़बिरनी अन मुहम्मदिन अहुव सादिकुन अम काज़िबुन। अबू जेल तूं असां में वधीक होशियार आ, उम्र रसीदो आ, ॻोठ जो चङो माण्हू आ, समझ तो जी असां खां घणी आ, राजन जा फैसला कंदो आ, वेहंदो आ फैसले में त कूड़े सचे के सुञाणी वठंदो आ। अॼु तोखे पंहिंजो में घुरायो त मां ॿेली ॻाल्हि कर सची त मुहम्मद सचो आया माअज़ अल्लाह। मूंखे चवंदे शर्म थो अचे, छा चवां? ॿुधा महबूब जे लाइ मुहम्मद सचो आहे या न? मुंहिंजा दोस्तो अदीदो रिवायतुल में ईंदो आ, अबू जेल हीअ पोइते निहारियो त ॿियो त नथो ॿुधे, वरी हिन पासे निहारे ॿियो त कोन थो ॿुधे, वरी पोइते वाजाई त को टियों त कोन थो ॿुधे। पक कयई त असां पाण में बजण आहियूं। अखनस खे चई यार जेकॾहिं सचो पुछी थो त मुहम्मद सचो आ।
जेकॾहिं पुछी थो ऐं सची ॻाल्हि तो पुछी तो मोहम्मद सचो आहे। अख न सचस पो चंडरा तू भी मरंदे ॿियनि खे बि माराईंदे होॾो बि पंहिंजा मिट माइट अज़ीज़ नुक़सान थींदो पोइ खणी भला मोट पोइते छॾ खणी ज़िद खे हे ख़ल्क़ तो बि कठी कई आहे होॾो मुंहिंजे हबीब करीम बि पंहिंजा वठी आयो आख़िर जहिड़ो न करजे चमी थो सचो आहे चई अड़े चरिया छा कयां न कई थम हाणे मुड़ुस हो जेको न ते बीठो हुजे ॼाणा थो त मोहम्मद सचो आहे पर जंहिं गॾा ते चढ़ियो हानी तो लहंद सुकोन इन्ही गॾा जी वाग मज़बूत झली अथव मुंहिंजा दोस्त हे मुल्ला भी इन्ही अबू जेल वांगुरु गॾा ते चढ़ा वेठा अथव मुड़ंदा असली कोन अब्दुर्रहीम चारड़ो छा करे वॾा वॾा आलिम वॾा वॾा बुजुर्ग अल्लाह जा बाना समझाए 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 हलिया विया 1500 साल गुज़री विया आहिनि उहे साॻा लाटू साॻा चुग असां इनखे वहाबिन खे सुधारण कोन आया हो न को वहाबिन खे गारियूं ॾियण आया हो असां तव्हां आशिकनि जूं दिलियूं ठारण आया आहियूं असां रुगो पंहिंजो ईमान ताज़ो कयूं था पिया असा के खबर आते असुल कोन मुड़दा जह ताते आहिन उते हुंदा अञा फी कुलूबिहिम मरदुल फज़ादहुमुल्लाहु मरदा अल्लाह ताला फरमाए तो इन्हनि जे दिल में बीमारी आ अञा कुरान ॿुधंदा त वधंदनि छा थींदनि बाबा अॼुकल्ह हुननि खे छॾे ॾियो विसारे छॾियो न अवां पंहिंजो हियांव ठारियो भला ॾियो ख़बर ठरो था मरो था जेको ठरे थो सो सुभान अल्लाह बि चवे हथ बि मथे खणे सभई चओ सल्लल्लाहु मुझा दोस्तों अदीदो मुसलमान भाइरो अल्लाह ताला फरमाए तो ज़ालिकल किताब ला रईब फी इन अल्लाह जे कलाम में जेको आमना जे लाल आंदो आ को शक शुबहो आहे ही कोन हुदल लिल मुत्तकीन मुत्तकिन जे लाइ हिदायत के रहन मुत्तकी अल्लज़ीना युमिनून बिल गैब जेके परपुठ ईमान वाणियो वेठा आहिनि अवां सभिनि महबूब ते ईमान आंदो आहे सोने जी ज़ियारत त कान थी आहे पर यार जे न्यापे ते वञूं वेठा आहियूं आहे या न आहे असांजे अबे वञो असांजे ॾाॾे वञो असांजे पड़ॾाॾे वञो असांजो 7 पीढ़ियूं मुसलमान आहिनि महबूब जो मुल्क बि कन ॾिठो आहे त कन कोन ॾिठो आहे पर महबूब जी ॻाल्हि ॿुधीसीं पर पुठ वञो वेठा आहियूं ॾाॾे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुझा भाव अज़ीज़ अल्लज़ीन युमिनून बिल गैब जेके परपुठ ईमान आणनि था व युक़ीमून अस्सलात ऐं नमाज़ भी कायम रखनि था व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून अल्लाह ताला फरमाए तो मां अल्लाह जो कुछ उन्हनि खे ॾींदो आहियां मुंहिंजे ॾिने मां अल्लाह जे राह में ख़र्च कंदा आहिनि बाबा ये जलसा ये मुफ्त में तो कौन था ये लाउडन जा खर्च शामियानन जा खर्च एतरा मेहमान आया हो मन के 4-5 भत जूं देगियूं लाथियूं हूंदियूं खर्च थे तो पियो जरूर हिन में तव्हां मुंहिंजा दोस्त अदीद हाफ़िज़ अहमद अली साहब सां हिस्सो वंडायो हूंदो अवां हुन सां ताउन कयो हूंदो हाफ़िज़ साहब जो तव्हां ॾे कर्ज़ ॻाल्हायो सोना ॾाढे ॻाल्हायो अवां जी नियत इहा आहे अदाए मूं वारा 2 फोटा क़बूल पौधा मदीने वारो राज़ी थी पवंदो हज़रत हारून रशीद रहमतुल्लाह अलैह पंहिंजी घरवारी बीबी ज़ुबैदा ॾाढी नेक औरत हुई उन सां ॿाहिरि निकितो शाम जे टाइम ते हवा मटाइण जे लाइ नील नदी जे किनारे दरिया ते विया उते हिकिड़ो दरवेश हो फ़क़ीर हो अल्लाह अल्लाह करण वारो नालो हुस हज़रत बहलूल रहमतुल्लाह अलैह ओ दरिया जे कप ते वेठो आ उते वारी जेका दरिया जी ॿार हुई आली आली
उन्हीं में ये पैर विझी मथा मिट्टी ॾेई या हथ विझी मथा मिट्टी ॾेई पैर कढे नंढड़ा ॿार जीअं घर ठाहींदा घर घरोतड़ा हारून रशीद ऐं माई ज़ुबैदा मथिया अची बीठा अस्सलाम वालेकुम बहलूल वालेकुम सलाम छा तो करी जन्नत में घर तो ठाया माई थी पुछे विकण दे बाकी ॿियो मुंहिंजो कहिड़ो कमु आहे घणे ॾींदे 100 रुपए माई उनखे 100 रुपयो कढी ॾिनो उन ज़माने में हे नोट कोन हा माई उनखे 100 गणे ॾिना समझो था न बाबा ये ठिकरनि जहिड़ा पैसा उन ॾिसी पर हीअं करे उहे खणी बुक भरे खणी दरिया में उछली ऐं उहा जेका मिट्टी जेको घरड़ो ठहियो पियो उनखे धकु हणी कि हाँ वठ जन्नत में घर अॻिते हलिया विया हारून रशीद तो चए हो त चरियो तूं बि चरी हाणे तोखे जन्नत में तो घर मिले मिट्टीअ जे ढेर मां 100 रुपए में थी तोखे जन्नत मिले माई चयो मिले न मिले फ़कीर त राज़ी थी वियो सुभान अल्लाह चओ के अल्लाह वारे फ़कीर जी दिल राज़ी कंदे त बि रब राज़ी थी पवंदो थी पाण फ़कीरनि जा बि गुलाम आहियूं मुझा दोस्तों अजीजो अल्लाह पाक जा बाना सालिह लिका घुमन लो में हजरत बेटा ईसा फरमाए तो रहा अथई राते सुबह भी दई साबरी कज को का पेड़ियन मा रूह रच दो रज हाणे पेर तनिय जा पुजो मता सिकी सना सिन लए वे काॾे आ दरवेश जिनजे वेहंदे दुखंदो दूर थींदो हो वे बो हो त रूह के राहत हूंदी हिन तव्हांजे इलाइक़े जूं ॿ शख़्सियतूं हुयूं हज़रत हाफ़िज़ साहब बाक़राणनि वारो इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह ऐं साईं मशहूरनि वारो मौलाना मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह वे बो हो त ईमान ताज़ो थी पवंदो हो माई चयो मिड़ई फ़कीर जी दिलि राज़ी थी पई मुंहिंजे सव में छा थींदो हल रात जो वही हारून बिस्तरे ते सुतो ख्वाब पियो लहे त क़यामत थी वई आ पुछा कई बाबा हे क़यामत आ मैदान माशर जो आ हे मोमिनन जा महल ठहिया पिया आहिनि ॾिठई हिकिड़ी तमाम ताज़ी सुठी माड़ी पुछा कई बाबा या कंहिंजी आ जी हारून रशीद बादशाह जे ज़ाल जी आ जेका उन काल ख़रीद कई 100 रुपए में बहलूल दा नावा खां हमरा चो मां ॾिसंदुसि मुंहिंजी ज़ाल आहे ज़ाल थी दुनिया में हिते आख़िरत जो सभु जो हिसाब जुदा है बादशाह हो न ॾिनो जो धिको त जागी पियो त खट खाइट किरियो पियो दिल में चई ॻाल्हि त सची हुई सुबह थियो वरी शाम जो ॿिए ॾहाड़े ज़ाल सां वेठो घोड़े ते वरी साॻी जगह ते साॻो बहलूल वेठो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा तो करी चई जन्नत में घर तो ठाहियां विकण दे चई बाक़ी ॿियो मुंहिंजो कमु कहिड़ो आहे बादशाह चो घणा पैसा वठंदे चई सॼी बादशाही लिखी ॾे छा कर बादशाह चो एॾो महांगो कल त 100 रुपए में ॾिनी हुई एक ॾींहं में एतिरी महांगाई थी वई आहे छा अॼो के ॾींहं में भला सव जो खणी 150 हे सॼी बादशाही छो चई बादशाह कल अण ॾिठो सौदो हो अॼु ॾिसी आयो आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह काल जेको सौदो हो सो अण ॾिठो सौदो हो वो सस्तो मिलंदो आहे अॼु ॾिसी आयो आहे इहा बि तोसां रियायत आहे तुंहिंजी बादशाही हथ तुंहिंजे में आहे पर जे सॼो जहान ॾिए त बि कोन ॾियाए ऐं वाहू चंद ॻोठ वारा अॼु बि तव्हां हिन ॻोठ में जलसो कराए अल्लाह सां अण ॾिठो सौदो कयो आहे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह आहिनि अल्लाह सां सौदो केड़ी तव्हां खे मुजादा आ मिस्कीन मानू न कौमी असेंबली जो मेंबर न सूबाई असेंबली जो मेंबर न आईजी न डीसी न सूबेदार
मां तव्हांखे छा थो ॾेई सघां, मुंहिंजे हथ में कुझु बि कोन्हे, पर एतिरो थिए थो जो मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं ॿुधी ईमान ताज़ो कयूं पिया। ही क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़रियो आहे, जेके हाफ़िज़ यादि कनि था। अल्लाह जो जेको वाइदो आहे, नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, क़ुरान असांजो नाज़िल कयल आहे, उन जी हिफ़ाज़त भी असांजे ज़िम्मे आहे। हे नंढड़ा नंढड़ा मासूमड़ा क़ुरान यादि कनि था, ख़ुदा क़ुरान खे संभाले थो। अली साहब परे आहे सत, उते भी हाफ़िज़ ज़मीर अहमद वेठो तो क़ुरान पढ़ाए। अल्लाह जे क़ुरान जी तालीम वेठो जे। दुआ कयोस अल्लाह तबारक व तआला हिन जे मदरसे खे अञा भी तरक्की वठाए। अवां जे ॻोठनि में भी जेके छोटा मोटा वॾा नंढा मदरसा हल, मस्जिदनि में था पढ़ायो, हुजरनि में था पढ़ायो, अल्लाह ताला उनखे भी तरक्की अता फरमाए। ही कहत जो दौर आहे, हिन दौर में उहे वॾा भाग वारा आहिनि जेके अल्लाह जो क़ुरान पढ़ाइनि था। क़ुरान जे हिफ़ाज़त जी तव्हांखे मौजज़े वारी ॻाल्हि ॿुधाए पोइ दुआ ख़ैर घुरूं था। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। असांजे फ़िक़ह जा 4 इमाम हन, इमाम अबू हनीफो, इमाम शाफ़ई, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल। जंहिंजे पुठियां हनफी, शाफ़ई, मालिकी ऐं हंबली मुसलमान सॾाइनि था, ऐं 4 इमाम हक़ ते। चओ सुभान अल्लाह ज़ोर सां। उनमें जेको चौथो इमाम आ हजरत इमाम शाफ़ई, वो इमाम तो हुयो पर उन सां गॾु आले रसूल भी हुयो। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। चो तेरी नस्ल बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। मुस्तफा त नूर, पर मुस्तफा जो खानदान में इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह 6 महीनन में कुरान याद कयो। घणा महीना? ॾाढे जो घणा महीना? 6 महीनन में नंढड़ो आ याद करे छॾियई। मुंहिंजा दोस्त शुक्र कंदो हो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी ज़ात मूंखे 6 महीनन में कुरान याद कयो आ। मुंहिंजा भाउ हिकिड़े रिहाड़े जरी इमाम साहब पंहिंजे वक़्त जो इमाम बणियो आ। बगदाद शरीफ खां ॿिए ॻोठ ॾे हुनखे कमु हो। उठ भाड़े ते करे जत खे घुराई, बाबा मूंखे छॾे आ। अॼुकल्ह कारूं निकिरी पयूं आहिनि, टैक्सियूं निकिरी पयूं आहिनि, मोटरसाइकिलियूं आहिनि। अॻे हिकिड़े ॻोठ खां ॿिए ॻोठ ॾे उठनि ते, घोड़नि ते, न त पैदल वेंदा हुआ। जत खे चओ पुट मूंखे फलाणे ॻोठ में छॾे अचो। हाज़िर साईं, भाड़ो घणो? हुन ॿुधायो हेतिरो। बाबा ठीकु आहे, सुभाणे फलाणे टाइम ते मुंहिंजे दरगाह ते उठ काहे अचजां, तैयार करे त पोइ हलंदासीं। ॿिए ॾिहाड़े वीचारो जत उठ काहे आयो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जत छा खे चवंदा हो? ये तव्हांजे पासे में जत वेठा आहिनि न गेरेले में, इन सभी उठ चारींदा आहिनि। ज़ाता, जत ज़ाता, पर असुल कम हुननि जो कहिड़ो आ? चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो को मौलवी हो, साईं मशहूरी शरीफ में आयो, हज़रत मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह तरी ज़िंदा।
मुझो तकीदो अल्लाह वारा अज भी जिंदा वो मौलवी हो मौली ये मौलवी रात अची रहो सुबह जे टाइम ते साईं जन नमाज ते आया साईं मशहूर वारे के चई साईं जमायत तो तुझी घणी भली आ पर सब सुता पिया हा सॼी रात जागो था तव्हां सुतल हो जागो था ॻाल्हायो ॻाल्हायो छा चई तव्हांजी जमायत आहे त घणी पर सब सुता पिया हा मशहूर साहब चवंदा जे जमायत सुती पई जत त जागे थो सुभान अल्लाह ये जमात सुतला त का वॾी ॻाल्हि कान्हे ये जमात खे संभालण वारो जत जागी रहियो आहे ओ मुंहिंजा दोस्त दीर मुसलमान भाउ पाण जत उन्ही खे चवंदा आहियूं जेको उठ चारे उन्ही जत उठ आंदो हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि बाबा पुट हाणे हल त हलूं पंधु परे आ पाण खे 2 ॾींहं 3 ॾींहं लॻी वेंदा चइसि भली जमल उठ ते इमाम शाफ़ी चढ़ी वेठो हमेशह जत उठ हलाइण वारो अॻियां वेहंदो आहे ऐं सुवार पोयां वेहंदो आहे इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि खे पुठियां वेहारे अॻे खाने में मुहारू झले उठ खे रवानो करण लॻो इमाम शाफ़ी फरमास पुट मूंसां ॻाल्हाइजां न मूंसां कम पवई त ॻाल्हाइजां न त हो मार हू हाल होॾो जी हुतो जी हुते न ओड़ो न पाड़ो मथो पंहिंजो बि खाए मुंहिंजो बि खाए ईअं न कजां ज़रूरत पवई त पोइ बखला ॻाल्हाइजां न त चुप कजां मां पंहिंजो कमु कंदुसि चइसि ठीकु आहे जमल उथी हलियो त इमाम शाफ़ी बुलंद आवाज़ सां अलहम्द शरीफ़ खां क़ुरान पाक शुरू कयो हिकिड़ी मंज़िल ताईं इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि पी ही पारा कुरान जा पूरा फरमाया लथा मानी खाधऊं नमाज पढ़ियूं आराम कयूं वरी बी मंज़िल ते ॿियो ख़त्म टी मंज़िल ते टियों ख़त्म मंज़िल ते पहुचंदे इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि 2 ॾींहंनि में 6 ख़त्म कुरान जा पूरा फरमाया घणा बाबा ॾाढे चओ जमल लथा इमाम साहब चो सामान मुझो लाथई बाबा हे तुझो भाड़ो अची से दे भाड़ो वठी जत के चयूं पुट सफर में पाण गॾु रहिया हूं 2-4 ॾिहाड़ा तकलीफ़ थी हुजे त माफ़ कजां मुखूं या तोखे तकलीफ़ पहुती हुजे त माफ़ कजां चइसि का तकलीफ़ कान्हे तव्हां खां ख़ुशि आहियां पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो पोइ मां तव्हां खां मोकिलाए वञा थो उठ पोइ काहे अचां या न इमाम साहब फरमा मां हितां वरी वापसी जे लाइ ॿियो उठ कंदुसि तूं हलियो वञ पंहिंजे घर कहिड़ी तो ॻाल्हि पुछी अबाजत चइसि इहो ॻोठो निकिता हूं छापे पढ़ी जागो था सुभान अल्लाह इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाए जट जा पुट जड़ी तो के एतरी भी खबर काने त मां छापे पढ़ियो तो के बुधाइण मां केड़ो फायदो को सफा चटवा जो तो के इया भी खबर काने त मूं छापे पढ़ियो चई किबला भी खबर काने पर मुखे एतरी खबर जरूर आ इहो तो 6 भेरा पढ़ी पूरो कयो आहे कर पढ़ी भेरा नहीं ॿियो भेरो टियों भेरो इन्ही खे 6 भेरा पढ़ियो थी पर अञा भी तो के ॻाल्हि ॿुधायां मूंखे भी यादि थियो आहे मूंखे भी इमाम साहब फरमा छा थो चवी जैसे यादि थियो आहे के ॿुधाईंदे चे वेह त ॿुधायां इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ने पांजी चादर विछाए वेही रहा उन जत विचारणे मुंहिंजा भाउ कुरान शुरू कयो अलहम्द खां वन्नास ताईं 30 सिपारा पढ़ी वियो इमाम शाफ़ी फरमायो मां चवंदो हुउसि त मूं 6 महीने में यादि कयो आहे मां वॾो कमाल कयो आहे पर अल्लाह जे ज़ात जे कलाम जो मौजज़ो आहे जो हिन 6 भेरनि में 2 ॾींहंनि में यादि करे छॾियो
जे पुट मुबारक आहे तोखे वॾो खुशकिस्मत शख्स जो तो अल्लाह जो क़ुरान याद कयो आ। वो क़ुरान जो को मिठे मोहम्मद करीम ते नाज़िल थियो जो तो जे सीने में चिटजी वयो आ। भाग वारा हम जेके पांजे औलाद के दीन जी तालीम ॾियाराइनि था, क़ुरान करीम जी तालीम ॾियाराइनि था। अवां पांजे ॻोठनि में नंढा हुजनि चाहे वॾा हुजनि, मस्जिदियूं वॾियूं हुजनि चाहे नंढड़ियूं हुजनि, उन्ही में क़ुरान पाक जे तालीम जो सिलसिलो जारी कयो। पांजे बचड़नि खे, पांजे न्याणियुनि खे, पांजे औलाद खे क़ुरान पढ़ायो। इंशा अल्लाह ताला जा जे घर में क़ुरान आता जा बेड़ा पार। अल्लाह ताला मुझी भी हाज़री कबूल फरमाए, अवां जी भी हाज़री कबूल फरमाए। जलसे करण वारन जो खर्च खफो खुदा मंजूर फरमाए। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू तवां जा असां जा बेड़ा पार करे मदीने जो दीदार कर। अदा हाणे चिठड़ियूं ॾे त जवाब ॾियां। आहियां मरोच जेकॾहिं ज़िद कया हा त कोन ॿुधायां हा, पर वरी हे ॿिया वरी चवनि न आयुसि न, ॿुधाए हा त ख़बर पए हा। पर चिट्ठी कंहिं बदमज़हब लिखी ॼण त पंहिंजे मौत खे पाण दावत ॾिनई, पंहिंजे लाइ सज़ा जो बहानो आहे। ख़ुदा करे ख़ैर हुजे, हल ॾिघो आहे। नौशेरवान बादशाह जे दौर में नबी पाक जो अचण पाण करीमन फ़ख्र कंदा हुआ। लिखण वारो ॼट दा पुत्र आहे, लिखियो अथई नबी करीम सल्लम। छा लिखबो आहे बाबा? चओ सल्लल्लाहु। ॾाढे जो पुट मोला लिखण वारा अलाए केरु आहे, मुंहिंजा सोना तोखे एतिरी सलात लिखणी कान थी अचे, तूं कहिड़ा फाड़ा मारी दे। तोखे इहा बि मसइले जी ख़बर कान्हे त सलात में शाट फारम थींदो ई कोन्हे। इन जी वफ़ात ते पाण सल्लम वरी ॿीहर असहाबन सां गॾिजी नमाज़ पढ़ाई। केर थो चवे ॼट नौशेरवान जी कॾहिं नबी सही नमाज़ पढ़ाई कोन पढ़ाई। भुलिजी वियो आहे त वो भुले खे मारे जो वठी आहे, मथे मांखे छो था आणो। जॾहिं त नौशेरवान बाहि जो पुजारी हो, चाचे चिबड़ खे का ख़बर ई कान्हे वीचारे खे। हिकु नेक ईसाई शख्स महबूब सलाम उन जी भी नमाज पढ़ाई। वो नजाशी हो, वो नेक कोन हो, ईसाई भी कोन हो। पहिरां ईसाई हुयो, चो पहिरां ईसाई मुस्तफा जे खत ते कलमो पढ़ी मुसलमान थियो। हाणे मुसलमान जो जनाज़ो पढ़जे या न पढ़जे? बाक़ी हाणे नेक ईसाई तू छो तो चवे ऐं जीए सिंध जो आजा अलाए मता हुजेसि कोई मरो हुयो भई। हिन जे ख्याल में त ईसाइन जा भी जनाज़ा पढ़जन। बाबा ईसाई बीसाई जो कोन पढ़बो, कलमो जंहिं पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जनाज़ो न जो पढ़बो। अमी महबूब जे उम्मत जा आलिम हिक ॿिए जा दुश्मन लॻा पिया आहियो, छा इस्लाम इहो सेखारियो आहे? हिन वीचारे खे तकलीफ़ घणी अथव। नबी करीम जे उम्मत जा आलिम दुश्मन कोन हन, नबी करीम जे दुश्मन उम्मत जा आलिम ॾिसो त कीअं असां गॾा वेठा आहियूं न। असां दुश्मन उन्हनि जा हूं जेके नबी खे पाण जहिड़ो चवंदा आहिनि, जेके नबी करीम लाइ चवंदा आहिनि त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे, जेके चवंदा आहिनि त नबी मरी मिटी थियो आहे। हाणे तव्हां ॾिसो हे आलिम आहिनि या ज़ालिम आहिनि? असां ज़ालिमनि जा दुश्मन हूं, तू असां ते मयार न कर चाचा चिबड़। कुरान शरीफ तो फरमाए अल्लाह जी रसी के मजबूत पकड़ियो ऐं पाण में फिरका बंदी न करियो, जमीन ते अजायो फसाद न बर्पा कयो। असां कयूं कोन था। अब तव्हां सां सभु गॾु हो न, रसो गॾु आहे न, बस तुंहिंजी मर्ज़ी आहे वाणे सां बि गॾु हुजऊं, तुंहिंजी मर्ज़ी आहे त शीए सां बि गॾु हुजऊं, तुंहिंजी मर्ज़ी आहे त कंहिं बेदीन सां बि न। अड़े असां बेदीननि खे थुक बि कोन हणंदासीं।
असा दीन वारा गॾु आहियूं हूंदासीं इंशाअल्लाह ताला। अल्लाह जेको चयो आहे त ख़ुदा जी रस्सी गॾु पकड़ियो माना मुस्तफ़ा जा ग़ुलाम। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मौलवी साहब अॼु पूरी दुनिया जा मुसलमान हिक ॿिए खे नाहक खून वहाए रहिया आहिनि। पोइ इहे सुञाता थी त जेके नाहक खून वहाइनि था इहे नोरीअड़े वारे झंडे वारा आहिनि या रसूल अल्लाह वारा आहिनि? सुभान अल्लाह था चओ। माण्हू माण्हू त सुञाण बेदार बसकियल किथे आहे? ठाहे कोरनि ते शेर अबा जेके रत वहाइनि था उहे अथव जेके चवनि था नबी असां जहिड़ो आहे। इहे मुल्ला अथव बारूद वारा, तूं असां आहियूं दुरूद वारा। केरु आहियो चओ दुरूद वारा या बारूद वारा आहियो? बारूद वारनि खे कोन बख़्शींदासीं इंशाअल्लाह ताला। उहे मुसलमान छा इंसान ई न आहिनि जेके माण्हुनि जो खून वहाइनि, क़त्ल कनि, नाहक मारनि। असां मुंहिंजा दोस्त मुहबत जो पैगाम ॾींदा आहियूं। तोखे तकलीफ़ आहे त पंहिंजो इलाज वञी कराए, मूं वटि तुंहिंजो इलाज कोन्हे। साईं अर्ज़ त सिपारो 26 सूरत फतह मुंड वारन आयत जो तर्जुमो ॿुधायो। अब हाणे जे तर्जुमो ॿुधायां त कलाक ॿी बि तशरीह कयां, ईअं न बाबा? एतिरो टाइम त मूं वटि बि कोन्हे को। हाणे हिन कई आहे अटकल। हाणे हिन में सूरत फतह में आहे इन्ना फतहना लक फतहम मुबीना। ऐं मुंहिंजा महबूब मां अल्लाह तोखे चिट्टी पिट्टी फतह ॾिनी आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए तो लियग़फ़िरक अल्लाहु लक अल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़र। अल्लाह ताला फरमाए तो सोना इते लाम सबबिया लियग़फ़िर लियग़फ़िर। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा महबूब मां तोखे फतह त ॾिनी आहे पर मां तुंहिंजे सदके, चओ तुंहिंजे लाम सबबी आहे, तुंहिंजे सबब जे करे जेके तोखां अॻु में हुया, जेके तोखां पोयां हूंदा उन्हनि खां तुंहिंजे सदके गुनाह माफ़ करे। हिन खे कंहिं पटी पढ़ाई आहे, वहाबन जो तर्जुमो पढ़ियो हूंदई। मुंहिंजा दोस्त कंहिं बेदीन जो तर्जुमो पढ़ियो हूंदई। उन्हनि वरी छा लिखियो आहे? ओ नबी मां तुंहिंजा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्शा, तुंहिंजा अॻियां ऐं पोयां गुनाह बख़्शा। अदा तव्हां खां पुछां थो नबी से को गुनाह कयो छा? अड़े नबी त नबी गुनाह कोन कया, पर अब्दुल कादिर जीलानी बि ॼमण खां वठी करे गुनाह कोन कया। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दस्तगीर खे मञींदा हो कि न अथव को रोलो? सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। अदाए रखी छॾाइण ॿिए दफ़े, हेतिरो मूंखे टाइम किथे? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॿुधो न वहाबन कहिड़ी माना कई आहे? ऐं नबी अल्लाह तुंहिंजा गुनाह अॻियां बि बख़्शे, तुंहिंजा पोयां बि गुनाह बख़्शे। इहो तर्जुमो ई ग़लति आहे। तर्जुमो की आहे त अल्लाह तुंहिंजे सदके, तुंहिंजे सबबा, तुंहिंजा अॻियां। अॻियां कहिड़ा? मां जेका तौबा आदम जी हवा जी बि तुंहिंजे करे क़बूल कई, इहो तोखां अॻु में हो। ऐं वमा तअख़र जेके तोखां पोइ ईंदा, हे तो ऐं असां जेके मिस्कीन ग़रीब महबूब खां पोइ आया आहियूं, असांजा ॾोह बि अल्लाह सही मुस्तफ़ा जे सदके माफ़ फरमाईंदो। हाणे तव्हां चओ असांजे नबी जो गुनाह आहे या नबी मासूम आहे? ॾाढे जो नबी को मासूम आहे त पोइ नबी जो गुनाह कोन्हे। हिते मुराद आहे त तुंहिंजे सदके ॿियनि जा गुनाह उहे अल्लाह ताला माफ़ कया न कंदो रहंदो। अल्लाह ताला असांजे नबी खे मासूम बनायो आहे। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला असांजा तव्हांजा सभिनि जा बेड़ा पार फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह हिन महफ़िल वारनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह सभिनी जा बेड़ा पार फरमा, सभिनी जो अचण क़बूल फरमा, सभिनी के मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा।
या अल्लाह जन जलसे के मलाए खर्च कयो आ, दाणो दाणो दाखिल कयो आ, तंजी रिज़्क में, रोज़ी में, ईमान में, बच्चन में बरकतू नसीब फरमा। जेके बीमार हुजन तन खे शफा नसीब फरमा, जेके कर्ज़ी हुजन तन जा कर्ज मुआफ़ फरमा, जन खे औलाद नाहे तन खे अखन जी ठार औलाद अता फरमा। या इलाहुल आलमीन असा के बार बार मदीने पाक जो दीदार करा, बैतुल्लाह शरीफ जी हाज़री नसीब फरमा। साईं हाफिज़ अहमद अली साहब के अञा हिम्मत वधीक नसीब फरमा, उन जी जेका जमात आ उन में अञा वधीक जज्बो नसीब फरमा। या अल्लाह इन सारी जमात जे तुफेले मूं गुनाहगार जा भी गुनाह माफ़ फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उठी भी सलाम पढ़ी पो।